बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा असल ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क जे अंदरि ही अलाह सां हीअं जेको हलाए पियो भई हुकूमत नाले हिते असां वटि का बि शइ कान्हे, को बि चेक एंड बैलेंस कोन्हे, कंहिं बि क़िस्म जी का पॉलिसी कोन्हे। गवर्नमेंट हिते सिर्फ़ु ई सिर्फ़ु सरमाएदारनि ऐं वापारियुनि जो साइड खणंदी आहे ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ कंदी आहे। ज़मीनदार ऐं हारी जी दुश्मन असीं सिधो सोचंदासीं उहो असां हारियुनि ऐं ज़मीनदारनि जी नसल कशी करणु चाहिनि था। सारियुनि जी तव्हांखे मिसाल थो ॿुधायां त 15,000 रुपया DAP जी ॿोरी आहे, बल्कि 15,000 खां वधीक जेकॾहिं कैश ते वठिजे त। पर कैश ते जहिड़ो ज़मीनदारनि ऐं हारियुनि खे हिन हुकूमत छॾियो ई कोन्हे जो कैश ते रोकड़ ते वठनि, मजबूरन वाने वटि वञनि था। वाने उहा ॿोरी 20,000 जी थो लॻाए। 20,000 तव्हांजी हिकिड़ी ॿोरी थी वञे, तंहिंखां पोइ यूरिया आहे, तंहिंखां पोइ टेवी आहे, डीज़ल जा अघु ॾिसो केॾा महांगा आहिनि। त हीउ जेको रेट आहे मुनासिब, इहो सौ सिधी हारी आबादगार दुश्मन ई आहे। हीअ त सिंध खे में जे अंदरि ज़राइत खे ख़तमु करण जी हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे। मुल्क खे हथु वठी था तबाह कनि, न त असांजी सिंध एतिरी सॼी दुनिया खे पाले सघे थी जेकॾहिं हिते ईमानदार हाकिम हुजनि। कोन पोखींदासीं, हिन साल असीं कणिक बि कोन पिया पोखियूं, कोन पोखींदासीं। असां रुॻो कमाए शहरी बाबूअ जे हवाले करे ईअं थी कोन थो सघे। हाणे असीं मज़ाहमत कंदासीं, चइबो आहे अंधेर नगरी चरबट राजा। सीज़न तव्हांजी कमंद जी हलण वारी आहे, मिलनि में वेंदो कमंद। कणिक जो रेट सिर्फ़ु इन करे मुक़ररु हींअर कयो अथनि वधाए, जीअं वापारियुनि सरमाएदारनि जो ॿिज खपे। हुकूमत जे गोदाम जेके भरिया पिया आहिनि उहो पंहिंजो फ़ाइदो वठण जे लाइ। वरी साॻियो जॾहिं तव्हांजो कणिकूं पोखिजी वियूं, हिननि जी पॉलिसी जो ऐलान थींदो, कणिक वरी साॻी वञी 1,800 रुपया मण वेंदी। 1,800 मण में या 2,000 मण में भाड़ो असीं करे मार्केट ताईं पुॼायूं, दलाल जी कमीशन उहा बि असीं भरियूं। टे अॻवान ऐं सॼी ज़िंदगी जदोजहद कंदड़ ऐं भाईखान तालपुर जे ज़मीनदार चाचा मीर मुज़फ़र तालपुर सां उनखां पुछूं था त हीअ सारियुनि जो रेट या जेकी बि सिंध में आबादी लहे थी उनजो रेट जेको आहे उहो छो किरायो थो वञे, छो असांजो सॼो सिंध जो निज़ाम जेको आहे हिन आबादी ते आहे उनजो जेका निज़ाम छो तबाह कयो पियो वञे। ॿी सॼी असांजे कुदरती वसीलनि ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि। त तव्हांजे वधीक छा चवणु आहे, हट धर्मी आहे छा आहे इहो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा असल ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क जे अंदरि ही अलाह सां हीअं जेको हलाए पियो भई हुकूमत नाले हिते असां वटि का बि शइ कान्हे, को बि चेक एंड बैलेंस कोन्हे, कंहिं बि क़िस्म जी का पॉलिसी कोन्हे। ज़राइत जो उसूल जेसीं ताईं आहे, तव्हां जेतिरो तव्हांजी सीड़प जेतिरी महांगी हूंदी, तव्हांजी इनपुट ऑटोमेटिकली घटि थींदी। छो जो गवर्नमेंट हिते सिर्फ़ु ई सिर्फ़ु सरमाएदारनि ऐं वापारियुनि जो साइड खणंदी आहे ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ कंदी आहे। ज़मीनदार ऐं हारी जी दुश्मन असीं सिधो सोचंदासीं उहो असां हारियुनि ऐं ज़मीनदारनि जी नसल कशी करणु चाहिनि था। बाक़ी मुल्क जा वसीला उहो त शुरू खां वठी ॾिसो त जीअं 47 खां पाकिस्तान ठहियो आहे, जंहिं बुनियाद ते ठहियो 40 वारी करारदाद ते, उन ते अॼु ॾींहं ताईं अमल कोन थियो आहे। 47 अचण साण ई हुननि पंहिंजा कानून लागू कया जेके सिर्फ़ु ई सिर्फ़ु सिंध खे फुरलुट करण जे लाइ हुआ, जेको अञा ताईं हुननि जो जारी सारी आहे। असांखे हाणे त इहा हालत आहे जो सारियुनि जी तव्हांखे मिसाल थो ॿुधायां त 15,000 रुपया DAP जी ॿोरी आहे, बल्कि 15,000 खां वधीक जेकॾहिं कैश ते वठिजे त। पर कैश ते जहिड़ो ज़मीनदारनि ऐं हारियुनि खे हिन हुकूमत छॾियो ई कोन्हे जो कैश ते रोकड़ ते वठनि, मजबूरन वाने वटि वञनि था। वाने उहा ॿोरी 20,000 जी थो लॻाए। 20,000 तव्हांजी हिकिड़ी ॿोरी थी वञे, तंहिंखां पोइ यूरिया आहे, तंहिंखां पोइ टेवी आहे, डीज़ल जा अघु ॾिसो केॾा महांगा आहिनि। त हीउ जेको रेट आहे मुनासिब, इहो सौ सिधी हारी आबादगार दुश्मन ई आहे। हीअ त सिंध खे में जे अंदरि ज़राइत खे ख़तमु करण जी हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे। हुकूमत ख़बर न आहे छो कंहिंजी एजेंडा ते बि हले, या वापारी सरमाएदार एॾा ताक़तवर आहिनि जो हुकूमत जी का रेट कोन्हे। असांखे त सम्झ में ई ॻाल्हि कान थी अचे अलाए कहिड़े क़िस्म जी पॉलिसी आहे, छो था ईअं कनि, छो पंहिंजे मुल्क खे हथु वठी था तबाह कनि। न त असांजी सिंध एतिरी सॼी दुनिया खे पाले सघे थी जेकॾहिं हिते ईमानदार हाकिम हुजनि, सही क़िस्म जूं पॉलिसियूं हुजनि, हारी दोस्त हाकम हुजनि ऐं हर शइ ते चेक एंड बैलेंस हुजे, त असीं ॾींहं में ॾींहूं तरक़ी करे सघूं था। सिंध जो हारी, सिंध जो मज़दूर, ज़मीनदार, हर तबिको। पर हींअर हालत इहा आहे जो वञो बाज़ारनि में, बाज़ारूं असांजूं वीरान आहिनि। जेसीं ताईं तव्हांजो हारी ऐं ज़मीनदार ख़ुशहाल न थींदो, तेसीं तव्हां वापारियुनि जूं जेके बाज़ारूं आहिनि इहे वीरान रहंदियूं, इहो सोचे वठो। रुॻो हारी ऐं ज़मीनदार जो रतु न चूसियो, ख़ुदा जी का मार पवे बि इहो सोचो त DAP घणे आहे, 23 जो भाण तव्हांजो घणे आहे, केतिरो ख़र्च थो थिए, डीज़ल केतिरो आहे। टमाटे जी हिकिड़ी पुड़ी 10 ग्राम वारी तव्हांजी जेको तक़रीबन 6,000 रुपया, हिकिड़े एकड़ में तव्हांजूं 8 खां 10 पुड़ियूं थियूं लॻनि, 60,000 जो तव्हांजो ॿिज थो वञे।
हारी जूं महिनतूं 4-5 महीना जेके उहे खेड़ियूं पाणी भाण दवाऊं अलाए छा छा ख़र्चा घटि में घटि 4.5 खां 5 लख रुपया फी हिक टमाटे ते ख़र्च थो अचे। मोट में जेकॾहिं हुन ज़मीनदार खे 3 लख रुपया मिलनि छा जल पोखींदासीं कोन पोखींदासीं। हिन साल असीं कणिक बि कोन पिया पोखियूं कोन पोखींदासीं। असां रुॻो कमाए शहरी बाबूअ जे हवाले कयूं ईअं थी कोन थो सघे। हाणे असीं मज़ाहमत कंदासीं हारियुनि मज़दूरनि सभिनी खे तयारु करियूं पिया इंशाअल्लाह पंहिंजी जदोजहद असांजी जारी रहंदी ऐं तव्हांखे करे ॾेखारींदासीं त हारी जी केॾी ताक़त आहे। चवंदा हिन वक़्तु जेको टमाटो ॿाहिरूं अचे पियो उहो महांगो लॻो पियो आहे तव्हां हेॾो वॾो ख़र्चु ॿुधायो आहे जॾहिं सिंधो टमाटो हलंदो उनजो रेट छा अची वेंदो? उनजो रेट टके धड़ी छो सदाईं सिंध सां ईअं ई कंदा आहिनि। इहे असांजा जेके हाकम आहिनि इहे सरमाएदारनि जा पठू आहिनि हिननि जा पालियल कुता आहिनि कमीशन एजेंट आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियणो ज़मींदारी हारी जे लाइ या मुल्क जे लाइ सोचीनि ई कोन था सिर्फ़ु पंहिंजो घर था भरीनि कमीशननि जे एवज़ बाक़ी ॿियो ख़ैरु आहे। अच्छा सिंध हुकूमत जेको हींअर कणिक जो ऐलान करे अॼु आहे जॾहिं हींअर कम जी सीज़न आहे कम मिलूं चालू थियण वारियूं आहिनि उनजो रेट छो मुक़ररु कोन थियो अञा ताईं? इनखे चइबो आहे अंधेर नगरी चरबट राजा। सीज़न तव्हांजी कमंद जी हलण वारी आहे मिलनि में वेंदो कमंद कणिक जो रेट सिर्फ़ु इन करे मुक़ररु हींअर कयो अथनि वधाए जीअं वापारियुनि सरमाएदारनि जो ॿिज खपे। हुकूमत जे गोदाम जेके भरिया पिया आहिनि उहो पंहिंजो फ़ाइदो वठण जे लाइ वरी साॻियो जॾहिं तव्हांजो कणिकूं पोखिजी वियूं हिननि जी पॉलिसी जो ऐलान थींदो कणिक वरी साॻी वञी 1800 रुपया मण वेंदी 1800 मण में या 2000 मण में भाड़ो असीं करे मार्केट ताईं पुॼायूं दलाल जी कमीशन उहा बि असीं भरियूं लाई थ्रेशर ख़बर न आहे छा छा थो जेको थो ख़र्चो अचे हुननि खे त ख़बर ई कान्हे त घर वेठा आहिनि हुननि खे कमीशन मां पैसा मिलनि पिया भई एशियन में वेठा आहिनि पंहिंजूं पॉलिसियूं जोड़नि अवाम दुश्मन पॉलिसियूं आहिनि। अलाह असांजा हुननि खे ॾे न ॿी सूरत में इनकलाब जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह इहे हालतूं रहियूं त हारी मज़दूर ज़रूरु सुजाॻ थींदो ऐं इनकलाब ज़रूरु ईंदो इंशाअल्लाह। त सारियुनि जो हेॾो वॾो कमु आहे पूरी सिंध में तमामु घणी लहे थी चांवर ठहे थो ऐं हुकूमत चए थी असांजे वस में न आहे निसार खोड़े अहिड़ो बयानु हलियो त हुकूमत कॾहिं बि सारियुनि जो रेट मुक़ररु करो इन खे तव्हां कीअं था ॾिसो? भाण जो रेट मुक़ररु करे सघे थी वापारियुनि खे फ़ाइदो ॾियारण लाइ बाक़ी हारी ठीकु आहे ओपन मार्केट छॾियो ओपन मार्केट ते बि छॾियो त कणिक बि न वठो कमंद न वठो असांजी मर्ज़ी जेको वणे थो पोखियूं भई कणिक ते जॾहिं पर गुज़िरियल साल छा पिए चयूं जेको कणिक न पोखींदो जंहिं वटि हूंदी असीं ज़ोरी खणंदासीं असीं पंजनि गोदामनि में रखी था वेयूं पोइ असां खां पंहिंजी मर्ज़ी ॾींदासीं। सॼी दुनिया में रवाजु आहे त जेका शइ जंहिं माण्हू जी आहे उहा पंहिंजी क़ीमत पाण मुक़ररु कंदो आहे। वाहिद ज़मीनदार ई हारी आहे जंहिंजी क़ीमत जेको सो आड़ती मुक़ररु थो करे मंडी में वञूं तॾहिं उन कमीशन एजेंट जी मर्ज़ी आहे गवर्नमेंट पंहिंजी मर्ज़ी जो रेट मुक़ररु करे रेट मुक़ररु करो छा त घटि में घटि लागत ई उपत इहो त फार्मूलो ज़हन में रखो न त लागत घणी थी अचे उपत घणी थी अचे असीं कमाए कर्ज़ी थी ॿियनि खे त कोन ॾींदासीं आख़िर असीं फ़सुलनि मां हथ कढंदासीं पोइ उन छा नतीजो निकिरंदो उहो त दुनिया ॼाणे थी। अच्छा हिन वक़्तु जेकी आबादी लहे थी तव्हां वञो था माना गाह ते मंडी में या जेको बाज़ार में सब्ज़ी ते या राइस मिल में उते मूं ॾिठो आहे ज़मीनदार चोरनि वांगुरु हूंदो आहे ऐं वापारी जेके आहिनि उन्हनि ते हावी हूंदा आहिनि। उहो ई त अर्ज़ु करे वियुसि न सिस्टम ई हिते इहो असां पंहिंजी शइ जा मालिक ई जहिड़ा कोन आहियूं शइ असांजी रेट मुक़ररु करण वारो ॿियो इहो किथे जो कानून आहे असांखे त सम्झ में ॻाल्हि इहा ई कान थी अचे न त इन्हनि शयुनि ते नज़रसानी कई वञे उपत लागत जो ख़र्च जेको आहे जेको सिस्टम आहे दुनिया में जीअं अचे थो उहे सभु शयूं नज़र में रखियूं वञनि तंहिंखां पोइ कुझु फ़ैसिला पॉलिसियूं जोड़ियूं वञनि हिते असां वटि पॉलिसी त आहे कान पर अंधेर नगरी चरबत राजा पहिरीं चई वियुसि तव्हांखे उहो सिस्टम आहे उन सां ईअं ई थींदो ऐं उन नतीजो जेको निकिरणो त मुल्क तबाह ऐं बर्बादु थींदो माण्हू बुख खे मरंदा। अच्छा आख़िरी सवाल मुंहिंजो इहो आहे त हींअर जेके ज़मीनदार तहरीक जी हलाई उन्हनि में हिकिड़ी मायूसी छाजी वई आहे त जॾहिं बि असां एतिराज कयूं था त माफ़िया जेका रेट करायो हुजे उनखे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? असुलु ॻाल्हि इहा आहे त माफ़िया जेका असां गवर्नमेंट आहे गवर्नमेंट माई बाप जी चाहे थी करे सघे थी पर गवर्नमेंट हुननि सां मिलियल आहे हू चवंदा आहिनि चोरी तॾहिं थींदी जॾहिं घर जी कुती चोर सां मिलियल हूंदी असांजा हाकम ई ना हलनि ऐं उनजे करे ई असां सां इहो थी पियो जेकॾहिं ईमानदार हाकम ऐं मुल्क जा ख़ैर खां हाकम अवाम जा सॼण हाकम हिते अची वञनि हीउ मुल्क एतिरी तरक़ी करे ॾिसो न असां सां गॾु चीन असांखां 2 साल पोइ आज़ादु थियो अॼु दुनिया जो सुपर पावर आहे ऐं असीं चीन खां अॻु जा आज़ादु थियल 2 साल अॻु जा असां वटि अञा बि बुख ऐं जार एतिरे ताईं जो असां अञा ॿारनि खे तइलीम कोन ॾेई सघिया आहियूं। अफ्रीका जा मुल्क वञी ॾिसो जिते कुझु बि कोन हुते 100% लिटरेसी आहे असां वटि छा आहे असां वटि अॼु बि किरोड़े ॿार जेके आहिनि हिते स्कूलनि खां ॿाहिरि जाहिलियत हथु वठी पैदा कई वई आहे अॼु हिन खिते जो माण्हू ओसर न करे सघे इनकलाब को न आणे सघे पर इहा हुननि जी भुल आहे जेतिरो ज़ुल्म कंदा
ओतिरो माण्हू उभरंदो ऐं इनशा ज़रूरु जेको असीं कामयाबु थींदासीं पंहिंजी जदोजहद।